हाँ, जेकॾहिं तव्हां कंहिं सेंटर में पढ़ंदा हो या वरी कंहिं इंस्टीट्यूट में पढ़ंदा आहियो या वरी कंहिं कोचिंग सेंटर में पढ़ंदा आहियो त हिन वीडियो खे लाज़मी आख़िर ताईं ॾिसजो। जेकॾहिं तव्हां कंहिं सेंटर में न पढ़ंदा आहियो, फ़क़ति तव्हां स्कूल वेंदा आहियो, तॾहिं बि हिन वीडियो खे अवां आख़िर ताईं लाज़मी ॾिसजो। जी हाँ, आउं आहियां मोहम्मद शरीफ़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। अॼु असीं हिकु राज़ तां जेको आहे सो पर्दो हटाइण वारा आहियूं, जेको सिंध में आम थिए पियो। त अॼु जेको असां हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं एडजेक्टिव जे बारे में। अच्छा, एडजेक्टिव छा आहे, जंहिंखे असीं सिर्फ़ु सफ़त चवंदा आहियूं ऐं इन जा 3-4 काइंड असां सेंटरनि में पढ़ंदा आहियूं। एडजेक्टिव जेको आहे असांजो पार्ट ऑफ स्पीच जो हिकु काइंड आहे, जंहिंखे असीं हर सेंटर में पढ़ंदा आहियूं, हर इंस्टीट्यूट में पढ़ंदा आहियूं। लेकिन छा असांखे इहो ख़बर आहे त तक़रीबन जेको आहे सो मेन पॉइंट्स, मेन टॉपिक, मेन कोर्स जेके आहिनि सो असांजे एडजेक्टिव मां निकिरनि था, जेके असांखे इन्हनि सेंटरनि में मुख़्तलिफ़ कोर्सनि जे नाले सां पढ़ाए असांखां जेको आहे सो हैवी फीस हासिलु कनि था। त अॼु असां हिन वीडियो जो सिर्फ़ु हिकु मक़सदु हो ठाहिण जो त उहे स्टूडेंट जेके ग़रीब आहिनि मूं वांगुरु, ऐं उहे स्टूडेंट जिन्हनि वटि फीस न आहे, वॾनि सेंटरनि में नथा पढ़े सघनि, उन्हनि स्टूडेंटनि खां जेको आहे सो हिकु महीने जे कोर्स खे जेको आहे सो 3 महीननि जे कोर्स में डिस्ट्रीब्यूट करे हैवी फीस वठनि था। त अॼु असां उन्हनि स्टूडेंटनि खे इहो ॿुधाईंदासीं त तव्हां जेकॾहिं कंहिं बि सेंटर में हुजो, कंहिं बि इंस्टीट्यूट में हुजो या वरी कंहिं बि जेको आहे सो अवां कोचिंग सेंटर में हुजो, जिते बि हुजो, ग्रामर पढ़े रहिया हुजो, पार्ट ऑफ स्पीच जो तव्हांजो टॉपिक हली रहियो हुजे, एडजेक्टिव जो जॾहिं तव्हां वटि टॉपिक अचे त अवां सर खे डायरेक्ट चइजो त सर असांखे हीउ टॉपिक तव्हां डिटेल में क्लियर कराइजो। छा चवंदव त असांखे सर हीउ जेके आहिनि सो टॉपिक डिटेल में क्लियर कराइजो। छो जो आउं ॾिठो आहे, आउं काफ़ी सेंटर जॉइन कया, आउं काफ़ी सेंटरनि ते वियुसि, मूंखे हज़ारे स्टूडेंटनि चयो आहे त सर असां पार्ट ऑफ स्पीच कंप्लीट पढ़े विया आहियूं, लेकिन असांखे रिमूव टू त अचे ई कोन थो, असांखे चेंज ऑफ डिग्री त अचे ई कोन थी, असांखे जेको आहे सो एडजेक्टिव जा काफ़ी काइंड आहिनि जेके अचनि ई नथा। अड़े छो नथा अचनि, छा लाइ नथा अचनि? तव्हां जॾहिं पार्ट ऑफ स्पीच कंप्लीट कयो आहे, एडजेक्टिव कंप्लीट कयो आहे, त पोइ इहे टॉपिक तव्हांखे छो मिस थी विया? छा तव्हां स्कूल कोन विया? न सर, असां हर क्लास वरिती, असांखां हैवी फीस वरिते वई, लेकिन असांखे इहे टॉपिक पढ़ाया ई कोन। इहो आम आहे सिंध में। असांजा काफ़ी अहिड़ा टीचर आहिनि जेके आहिनि सो उहे काइंड ख़तमु करे छॾींदा आहिनि, उहे काइंडनि खे मुख़्तलिफ़ कोर्सनि जा नाला ॾेई करे असांखे जेको आहे सो फी टॉपिक ते पूरो महीनो इन्वेस्ट कराईंदा आहिनि। असांखां पूरो हिकु महीनो हलियो वेंदो, ॿियो असांजी फीस वेंदे टियों असांजो टाइम ईंदो आहे, त आख़िर छा कजे? त अॼु आउं तव्हांखे ॿुधायां पियो उहे टॉपिक एडजेक्टिव जा, जेके अवां कंहिं बि सेंटर में हुजे डायरेक्ट सर खे चइजो त असांखे एडजेक्टिव में हीउ टॉपिक क्लियर कराइणा ई कराइणा अथई। ठीकु आहे। अच्छा, इन खां अलावा आउं गुड न्यूज़ ॾींदुसि उन्हनि स्टूडेंट खे जेके कंहिं बि सेंटर ते पढ़ी नथा सघनि। छो जो आउं एडजेक्टिव खे डिटेल में क्लियर कराईंदुसि। छा ॿुधाओ, आउं एडजेक्टिव खे डिटेल में क्लियर कराईंदुसि। अच्छा सर, छा क्लियर कराईंदे? अॼु आउं तव्हांखे इहो ॿुधायां थो त एडजेक्टिव में असीं छा क्लियर कंदासीं। एडजेक्टिव में क्लियर करण लाइ असां हलूं था नेक्स्ट स्लाइड में। नेक्स्ट स्लाइड में असां वठा आहे काइंड्स ऑफ एडजेक्टिव पार्ट 1। त पार्ट 1 सर हिते छो लिखियो, हिन जा घणा पार्ट आहिनि, ऐं पार्ट 1 इन लाइ लिखियो आहे त असांजा सेंटर जेके आहिनि उन्हनि में सिर्फ़ु हीउ टॉपिक ई पढ़ाया वञनि था। वधि में वधि हिन टॉपिक में जेको आहे सो हिकु या ॿ काइंड अॻिते पोइते हूंदा, लेकिन अक्सर जेके आहिनि सो यही पढ़ाया वञनि था। इहो स्टूडेंट जेको आहे सो स्टूडेंट जो ॾोह न आहे, छो जो इनखे ख़बर ई न आहे त एडजेक्टिव जा पार्ट केतिरा आहिनि, काइंड कहिड़ा आहिनि। त जेको असांखे स्कूल में पढ़ायो वञे थो नॉर्मल उहे ई हूंदा आहिनि। नंबर 1 ते हूंदो आहे एडजेक्टिव ऑफ क्वालिटी। छा पढ़ायो वञे थो? एडजेक्टिव ऑफ क्वालिटी। ॿिए नंबर ते असांखे पढ़ायो वञे थो प्रॉपर एडजेक्टिव। 3 नंबर ते असांखे पढ़ायो वञे थो एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी। 4 नंबर ते असांखे पढ़ायो वञे थो एडजेक्टिव ऑफ नंबर। ऐं 5 नंबर ते असांखे पढ़ायो वञे थो डेमोस्ट्रेटिव एडजेक्टिव। 6 नंबर ते असांखे जेको आहे सो इंट्रोगेटिव एडजेक्टिव पढ़ायो वञे थो। इन तरह जा जेके आहिनि सो असां प्रोनाउन में जेके बि पढ़िया आहिनि उन्हनि खे असांखे वरी एडजेक्टिव में पढ़ाए छॾनि था। बसि ॿियो कुझु बि नथा कनि। बाक़ी जेके टॉपिक हूंदा आहिनि ख़ासि उन्हनि ते जेको आहे सो असांखे चवनि था हीउ एडजेक्टिव जो न आहे,
बल्कि ही हिकु आउं तव्हांखे कोर्स पढ़ाए रहियो आहियां। हिकु टेम जी क्लास, हिकु क्लास खे असां 15 ॾींहं जेको आहे सो उन क्लास ते हलाईंदा आहिनि। अॻिते पोइते ईअं कंदा कंदा स्टूडेंट खे जेको आहे सो हिकु ॾींहं जी क्लास खे 15 ॾींहंनि में तक़सीम करे छॾींदा आहिनि, ताकी उन्हनि जी जेको आहे सो टाइम वधी सघे ऐं ग़रीब खां फीस निकिरी सघे। त असां बिल्कुलु ईअं न कंदासीं। असां जेको आहे सो कंप्लीट एडजेक्टिव खे पढ़ंदासीं, स्लो पढ़ंदासीं पर ज़रूरु पढ़ंदासीं, ताकी अॻिते तव्हां न चओ त असां जेको आहे सो पार्ट ऑफ स्पीच में असांखे एडजेक्टिव में फलानी शइ न मिली। जीअं जेको आहे सो वर्ब में टेंस हूंदा आहिनि, एक्टिवाइज़ हूंदी आहे, पैसिवाइज़ हूंदी आहे वर्ब में, पर असांखे जेके आहिनि सो इहे मुख़्तलिफ़ अलॻि करे पढ़ाया वञनि था, पार्ट ऑफ स्पीच में पढ़ाया ई नथा वञनि। त अॼु असीं जेको आहे सो ॻाल्हि कंदासीं हाणे सेकेंड पॉइंट जी, जेके तव्हांखे एडजेक्टिव जी क्लासनि में पढ़ाया नथा वञनि। उहे कहिड़ा आहिनि? काइंड्स ऑफ एडजेक्टिव पार्ट नंबर 2। ही जेके आहिनि सो आउं ॾिठा आहिनि, ही जेके पार्ट आहिनि इहे कुझु सेंटरनि ते बिल्कुलु पढ़ाया वञनि था। बाक़ी कुझु सेंटर अहिड़ा आहिनि जिन्हनि खे इहे पढ़ाया ज़रूरु वेंदा आहिनि, लेकिन एडजेक्टिव में न, बल्कि इन्हनि खे जेको आहे सो अदर कोर्स जे नाले सां पढ़ाया वेंदा आहिनि। कहिड़ा कहिड़ा? नंबर 1 में अची वञे थो कंपैरिजन ऑफ एडजेक्टिव। जी हा, इहो पढ़ायो वञे थो, लेकिन अलॻि टॉपिक जे हिसाब सां। ॿिए नंबर ते आहे फॉर्मेशंस ऑफ कंपैरेटिव एंड सुपरलेटिव। अच्छा सर, कंपैरेटिव एंड सुपरलेटिव पिणु एडजेक्टिव जो काइंड आहे? जी हा, असांखे काफ़ी स्टूडेंट चवंदा आहिनि सर असांखे सुपरलेटिव जी डिग्री ॿुधायो, चेंज ऑफ डिग्रीज़ ॿुधायो, अवां छा एडजेक्टिव न आहे पढ़ियो? जी हाँ सर, असां पार्ट ऑफ स्पीच खे डिटेल में पढ़े छॾियो आहे, लेकिन असांखे ख़बर ई न आहे त कंपैरेटिव एंड सुपरलेटिव, चेंज ऑफ डिग्रीज़ इहे सभु एडजेक्टिव जा काइंड आहिनि। जी हा, अॼु जेको आहे सो तव्हांखे चवां पियो, जंहिं बि सेंटर में हुजो ही शयूं नोट करे छॾियो। इन खां अलावा 3 नंबर ते इर्रेगुलर कंपैरिजन। असांजे स्टूडेंट जेके आहिनि उन्हनि खे इहो बि कोन ख़बर आहे त इर्रेगुलर उहे केतिरा हूंदा आहिनि। इर्रेगुलर जेको आहे सो प्रोनाउन बि हूंदा आहिनि, इर्रेगुलर नाउन बि हूंदा आहिनि, इर्रेगुलर वर्ब बि हूंदा आहिनि, इर्रेगुलर जेको आहिनि सो एडजेक्टिव बि हूंदा आहिनि। जी हा, पर असांजे ॿारनि खे ख़बर ई न आहे। 4 नंबर ते असां वटां इंटरचेंज ऑफ द डिग्रीज़ ऑफ कंपैरिजन। अच्छा, चेंज ऑफ डिग्रीज़ बि जेको आहे सो एडजेक्टिव आहे। जी हा, चेंज ऑफ डिग्रीज़ पिणु एडजेक्टिव आहे, लेकिन इहे असांखे मुख़्तलिफ़ टॉपिकनि में पढ़ाया वञनि था। असांजो टाइम जेको आहे सो वेस्ट कयो वञे थो। जी हा, टाइम बिल्कुलु असांजो ज़ाया पियो थिए ऐं असांखे डिटेल मां तरतीब सां न था पढ़ाइनि। इन सबबु असांजी अंग्रेज़ी जेको आहे अॼु बि एतिरी वीक आहे, छो जो असांखे का बि शइ तरतीब सां मिली ई नाहे, अॻियां पोयां थी अचे पई हर शइ असां वटि। 5 नंबर ते आहे एडजेक्टिव यूज़ एज़ नाउन। अच्छा सर, इहो बि असां पढ़ंदासीं। 6 नंबर ते असां वटि आहे नाउन यूज़ड एज़ एडजेक्टिव। 7 नंबर ते आहे पोज़ीशंस ऑफ एडजेक्टिव। 8 नंबर ते आहे करेक्ट यूज़ ऑफ सम एडजेक्टिव। ऐं 9 नंबर ते आहे रिमूव टू। सर, इन खां अलावा बि ॿिया टॉपिक आहिनि जेके एडजेक्टिव में आहिनि ऐं हिन स्लाइड में इंक्लूड न कया आहिनि। हिन स्लाइड ठाहिण जो मतिलबु असांजो फ़क़ति हिकु त तव्हां जेको आहे सो जिते बि पढ़ो पिया तव्हां जेको आहे सो हुते सर खे चओ त सर महिरबानी करियो असांखे तरतीब सां पढ़ायो, अॻियां पोयां करे न पढ़ायो। असांखे कुझु थियणो आहे, कुझु सिखणो आहे सर। जेकॾहिं तव्हां तरतीब सां पढ़ंदव त आउं चवां थो तव्हां 100% सही पिया वञो। जेकॾहिं तव्हां वेंदा ई ग़लति, आउं छा चवंदुसि तव्हां सही पिया वञो? जी न, बिल्कुलु ग़लति पिया वञो। त अॼु असां जेको आहे हिन क्लास में तव्हांखे ॿुधायोसीं त एडजेक्टिव छा आहे, उन जा काइंड कहिड़ा आहिनि ऐं तव्हांखे छा छा पढ़णु घुरिजे जंहिं बि सेंटर में हुजो। उमेदु कंदा आहियूं तव्हांखे हीअ क्लास ज़रूरु पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे या वरी हिन क्लास में तव्हांखे का इंफॉर्मेशन मिली आहे त ज़रूरु वीडियो खे लाइक करियो ऐं असांजी हिन वीडियो खे शेयर करियो, ताकी असांजा ॿिया बि सिंधी ॿार जेके अंधेर नगरी में अची विया आहिनि या उन्हनि खे जेके आहे सो माना जानवर जहिड़ा उस्ताद जेके आहिनि सो उन्हनि खे माना खसी रहिया आहिनि, ताकी उहे उन्हनि खां बची सघनि। त अॼु जी क्लास खे हिते ख़तमु कंदा आहियूं। इनशाला हाणे असीं एडजेक्टिव खे डिटेल में स्टार्ट कंदासीं, एडजेक्टिव खे डिटेल में पढ़ंदासीं। त अॼु जी क्लास हिते ई ख़तमु। अल्लाह हाफ़िज़। सिंध बाराजियन सिंधी टोपी अज बाराजियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची नची यारो अंत हिक